बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन नवां ॾिसी रहिया सिंधी थाट्स बेसिक मैथमेटिक्स जो कोर्स जारी है। अॼु असांजो क्लास नंबर 7 है। हिन जे अंदर असां टॉपिक पढ़ंदासीं प्राइम फैक्टर्स एंड मल्टीपल्स। ॿई डिफरेंट एंड इंतहाई अहम टॉपिक आहिनि, पर छो त हिक ॿिए सां रेलिवेंट आहिनि, हिन जे करे गॾु पढ़ाया वेंदा आहिनि ऐं गॾु पढ़िया वेंदा आहिनि। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। असां सभ खां पहिरियां ॾिसंदासीं टॉपिक प्राइम फैक्टर्स खे। ईअं त असांजे साम्हूं लफ़्ज़ आहे प्राइम फैक्टर्स। प्राइम असां ऑलरेडी इन लफ़्ज़ मां आशिना आहियूं त जीअं असां प्राइम नंबर्स पढ़ियासीं त प्राइम नंबर कहिड़ा हूंदा आहिनि जिन ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी टेबल वञे, ॿियो हिक जी टेबल वञे। हाणे चए थो फैक्टर बि उहे कढो जेके प्राइम हुजनि। हाणे फैक्टर छा खे चइबो आहे? फैक्टर खे सिंधीअ में असां चवंदा आहियूं जुज़ा। हाणे जुज़ा कहिड़ा हूंदा आहिनि? फ़र्ज़ु कयो प्राइम फैक्टर जे बारे में असां छा था चऊं? फैक्टर माना उहो जुज़ो जेको उन अंग खे वंडे त जेका पाशी हुजे उहा 0 हुजे। हिकु त इहा ॻाल्हि। वरी चए थो उहो प्राइम हुजे, यानी मिसाल कीअं, इन्हनि टीहनि खे 15 बि त वंडे सघनि था। हिननि टीहनि खे 15 सां वंड कंदासीं तॾहिं बि जवाबु 0 ईंदो। ॾिसो कीअं, 1 15 15 2 15 30। पोइ असां हिन खे छो नथा फैक्टर्स में काउंट कयूं? इन जे करे त इहो प्राइम न आहे ऐं असांखे चयो अथनि प्राइम फैक्टर्स हुजनि। 15 प्राइम फैक्टर न आहे। ॿियो अगरि मां चवां थो 2 टीहनि जो प्राइम फैक्टर आहे त वरी अचूं था 3 बि टीहनि जो प्राइम फैक्टर आहे। अगरि 3 सां बि टीहनि खे वंड कंदव 10 टके जी 30 त पाशी 0 थी वेंदी ऐं हे प्राइम बि आहे ऐं हिन जो फैक्टर बि आहे। इन जे करे असां हिन खे बि इन लिस्ट में शामिलु कंदासीं। उन खां पोइ अचे थो 5। हाणे टीहनि खे अगरि 5 सां वंड कंदासीं त 6 5 30, वरी बि पाशी 0 ईंदी ऐं नंबर बि प्राइम आहे। असां हिन खे काउंट कंदासीं त हे हिन जो प्राइम फैक्टर आहे। हाणे तव्हां चवंदो सर तव्हांखे ख़बर आहे, तव्हांखे ॼाण आहे, तव्हां 2 3 5 आसानी सां कढी वियो, असां कीअं कढंदासीं? असां कीअं कढंदासीं जे जवाब में मां तव्हांखे चवंदुमि त मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन जो कॉन्सेप्ट तव्हांखे सम्झायां थो। असां हिन जो तरीक़ेकार हाणे करणु वेंदासीं त हिननि खे ॻोल्हिबो कीअं आहे। असां सिर्फ़ु हिन में इहो पिया सम्झूं त प्राइम फैक्टर जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो थो वञे, उन लफ़्ज़ जे अंदरि इहा कहाणी लिखियलु आहे त उन नंबर जा उहे फैक्टर, उहे जुज़ा जेके हुजनि बि प्राइम, पर अहिड़ा नंबर हुजनि जेके टीहनि खे वंडनि त पाशी 0 अचे। पोइ हुन जे आर्गुमेंट में मां हिकिड़ो नंबर खणी आयुमि 15, त सर 15 बि अगरि टीहनि खे वंडींदो त पाशी त 0 ईंदी। पोइ छो नथा हिन खे लिस्ट में लिखो? असां इन करे हिन खे लिस्ट में नथा लिखूं हिन जे प्राइम फैक्टर में त इहो नंबर प्राइम न आहे ऐं असां खां डिमांड कई थी वञे हिन जे अंदरि प्राइम फैक्टर्स जी। सो इहो एॾो वॾो मसइलो न आहे, ॻोल्हींदासीं त इहे असांखे मिली वेंदा, पर असांजो ज़हन क्लियर हुजणु घुरिजे त असां हिन जा ॿिया फैक्टर न कढंदासीं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्राइम फैक्टर ॾिनल नंबर जा। हाणे असां इन जा मेथड्स ॾिसंदासीं त कहिड़नि कहिड़नि मेथड्स सां प्राइम फैक्टर कढी सघजनि था। हिकिड़ो मेथड हूंदो आहे टी मेथड सां प्राइम फैक्टर्स कढिबा आहिनि ऐं हिकिड़ो हूंदो आहे जेको आहे सो डिवीजन मेथड सां प्राइम फैक्टर्स कढिबा आहिनि। असां पहिरियों डिवीजन मेथड सां कढंदासीं, सिखंदासीं, उन खां पोइ टी मेथड खे बि ॾिसी वठूं था। अचो त हलूं था प्राइम मेथड मालूम करण जे पहिरें तरीक़े डिवीजन वारे। हाणे सभ खां पहिरियां असां हीअं हिकिड़ो ग्राफ ठाहींदासीं, उन जे अंदरि उहो नंबर लिखंदासीं। जीअं 30 खयों हुयो, मां 30 ई लिखां थो। ॾिसो मां 30 जे अंदरि छा कढिया हुया? 2 3 5। उहे मां कीअं कढिया हुया असां हिते मालूम कंदासीं। असां हीउ ग्राफ ठाहे उन जे विच में उहो नंबर लिखंदासीं ऐं इन ते जंहिं अंग जी टेबल वञे थी उन जी पढ़णु शुरू कंदासीं। मिसाल अगरि हिन 30 ते 2 जी टेबल बि वेंदी, 3 जी बि वेंदी, 5 जी बि वेंदी। पर तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणी आहे त फैक्टर्स ऐं प्राइम फैक्टर ॻोल्हण जे लाइ तव्हांखे सभ खां पहिरियां नंढे अंग खां शुरूआति करणी पवंदी। यानी हिन खे वंडण वारो नंढे में नंढो अंग कहिड़ो आहे? 2। अचो 2 जी टेबल पढ़ूं था हिन ते, त 2 जी टेबल हिन ते घणा दफ़ा वेंदी? 15 दफ़ा। 2 जी टेबल जे लाइ मां ईअं चवंदो आहियां त तव्हां हिन खे 2 तरीक़नि सां पढ़ी सघो था 30 खे। मिसाल 1 ॾूं ॾूं, 1 बचंदो त हेॾे वेंदो, हाणे हिते थिया 10, यानी 5 ॾूं 10। ईअं बि तव्हां हिन ते टेबल पढ़ी सघो था, पर 2 जॾहिं बि कंहिं अंग जे मुक़ाबले में ईंदो आहे न, उनखे अधु करे छॾींदो आहे। माना इहा बि तव्हांजी ॻाल्हि ज़हन में हुजे। अगरि मां तव्हांखे चवां थो 40 ते 2 जी टेबल पढ़ो त तव्हां अखियूं बूटे लिखंदव 20, छो त 2 उनखे करे छॾींदो, ॿिनि हिसनि में अधु करे छॾींदो। सो असां 2 जी टेबल पढ़ीसीं त 30 ते वई 15 दफ़ा। हाणे 15 ते 3 जी टेबल बि वञे थी, 5 जी टेबल बि वञे थी, पर असांखे असूल यादि आहे त पहिरियों लीस्ट नंबर खणणो आहे, नंढे अंग खां शुरूआति करणी आहे, त असां नंढो अंग खणंदासीं 5 × 15। उन खां बाद में 5 त प्राइम नंबर आहे, असां डायरेक्ट हिन ते पंहिंजी टेबल पढ़ंदासीं। हे नंढिड़ो अंग आहे जेके ॾिसी करे तव्हां सम्झी वियो त हिन ते पंहिंजी टेबल पढ़णी आहे। इहो छाजे करे? जेको असां प्राइम एंड कंपोज़िट नंबर पढ़ियासीं उन्हनि जी मदद सां, ऐं हू एॾा क़ीमती आहिनि हिते असांजे लाइ। यानी असांखे जॾहिं बि हे त खणी 5 हे नंढो अंग आहे, पर जॾहिं वॾा अंग बि तव्हांजे साम्हूं ईंदा ऐं तव्हांखे ख़बर पइजी वई न त हे प्राइम आहे, तव्हां वधीक हे टेबलियूं कोशिशि करे चेक ई न कंदव, असांजो इलाही टाइम बची वेंदो आहे उन नंढियुनि शयुनि सां। सो हलूं था। हाणे जेको हे पासो असांखे मिलियो आहे, इहे सभ जा सभु प्राइम फैक्टर आहिनि। मिसाल कीअं? 2 3 5।
जेके मां तव्हांजे साम्हूं खणी आयो हुयुमि त इहे इन टीहनि जा प्राइम फैक्टर आहिनि। फैक्टर त इलाही थींदसि, 15 बि हिन जो फैक्टर आहे। छो त 15 जॾहिं हिनखे वंडींदो त पाशी 0 ईंदी, पर न, असांखे हुते डिमांड कई अथई प्राइम फैक्टर्स जी। सो हिन जा प्राइम फैक्टर 2, 3, 5 आहिनि। हिनखे असां प्रूफ वेरीफाई कीअं कंदा आहियूं? हे अंगु हेॾे लाहींदा आहियूं, ज़रब करे 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। हिनखे ज़रब कंदासीं 2 टिका 6, 6 पंजा 30। अगरि जवाबु साॻियो थो अचे त तव्हां सम्झी वेंदो त तव्हां हिन हिसाब खे सही कयो आहे ऐं सही फैक्टर कढिया आहिनि हिन जा। हाणे तव्हांजे साम्हूं मां हिकिड़ो नंबर खयो आहे 111। इन जा असांखे प्राइम फैक्टर्स मालूम करणा आहिनि। असां गुज़िरियल टॉपिक जे अंदरि छा पढ़ियो हुआसीं? डिविजिबिलिटी रूल्स। डिविजिबिलिटी रूल्स असांखे कंहिं बि नंबर खे ॻोल्हण में आसानी कंदा आहिनि। त हिन ते टेबल पढ़िजे छा जी? अचो 2 जी टेबल वेंदी कोन, छो त हिन जे आख़िर में 1 आहे ऐं 1 छा आहे? ऑड नंबर आहे। ऐं 2 जो रूल छा आहे? त पोयों कोई इवन नंबर हुजे। छॾियो हिनखे। अचूं था छा 3 जी टेबल हिन ते वेंदी? ॾिसूं 3 जो रूल छा हो? त उन अंग खे जोड़ कयो। अगरि उन जोड़ ते 3 जी टेबल वञे थी त उन सॼे ते 3 जी टेबल वेंदी। अचो 1 जोड़ कयो, वरी थींदो 1 ॿिए सां 2 वरी 3। असां हाणे चवंदासीं वाक़ई हिन ते 3 जी टेबल वेंदी। कीअं वेंदी? छो त हिन जे जोड़ ते 3 जी टेबल वञे थी। हिन अंग खे लिखण जो मक़सदु इहो हुयो त मां तव्हांखे सिर्फ़ु उन वैल्यू पियो ॿुधायां त डिविजिबिलिटी रूल जो केॾो वॾो वैल्यू आहे, जो हिकिड़ो नओं माण्हू हिन ते वेठो अंदाज़ा हाणे आहे, पर तव्हांखे हिते ई ख़बर पइजी वई। अचो हाणे 111 ते 3 जी टेबल कीअं वेंदी? 3 जी टेबल अखियूं मूटे लिखो, छो त असां हुन डिविजिबिलिटी रूल सां हिनखे चेक करे आहियूं। हाणे 11 खे पहिरियों 1 ते न वेंदी, इन करे हिन ॿिन्ही खे गॾाए करे लिखंदासीं 3 टिका 9, छो त 4 टिका 12 वधी वेंदी। असां वरी वंड में पढ़ी आया आहियूं ऐं हे डिवीजन वारो मेथड आहे, वंड वारो मेथड आहे। त असां छा कंदा आहियूं? टाइम्स लिखंदा आहियूं 3 टिका 9। 9 खां पोइ 11 में घणा था बचनि? 2। 21 ते 3 जी टेबल वञे थी? हा वेंदी। 7 टिका 21। हे 2 कटींदासीं, पंहिंजे सपोज़ करण लाइ लिखिया मूं। हाणे चवंदा 37। हाणे 37 छो त मूंखे ख़बर आहे त 37 प्राइम नंबर आहे। असां गुज़िरियल टेबल में इहो लिखी आया हुआसीं वाज़े तरीक़े सां। असां हिन 37 ते टाइम ई न विञाईंदासीं, असां डायरेक्ट लिखंदासीं 37 ते 37 जी टेबल वेंदी, ॿियो चेक ई न कंदासीं। छो त प्राइम नंबर्स जी इहा ई त वॾी वॾाई हूंदी आहे, त उन ते ॿिए कंहिं अंग जी टेबल वेंदी ई न आहे। सो इन ते हिकु ई दफ़ो 37 जी पंहिंजी टेबल वेंदी। हाणे ख़बर पई त जेको 111 आहे इन जा जेके प्राइम फैक्टर मिलिया आहिनि उहे मिलिया आहिनि असांखे 3 ज़रबिया 37, यानी 3 ऐं 37, ऐं ॿई प्राइम आहिनि। इन जे करे असां जेको आहे चवंदासीं त इहे 2 हिन जा प्राइम फैक्टर आहिनि। टियों हिकु आहे उहो सभिनी जो हूंदो आहे, हिनखे कंसीडर ई न कयो वेंदो आहे। तव्हां सिर्फ़ु उन नंबर्स खे फोकस कंदो जेके असां मालूम कया आहिनि। सो तव्हां जॾहिं वेरीफाई करण लाइ 37 खे 3 सां ज़रब कंदव त जवाबु तव्हांखे 111 मिलंदो। हाणे असां हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खणूं था 90। हाणे 90 ते 90 जा फैक्टर करणा आहिनि। पहिरियों 2 जी टेबल हणूं, 4 ॾूं 8, हिकु हेॾे वेंदो, 5 ॾूं 10। 45 ते 3 जी टेबल वेंदी? कीअं ख़बर पए असांखे? असां छा कंदासीं? 4 ऐं 5 खे जोड़ कंदासीं त जवाबु मिलंदो असांखे 9। जॾहिं 9 ते 3 जी टेबल वञे थी त हिन 45 ते वेंदी, असां 3 जी टेबल पढ़ंदासीं। 1 टिका 3, हिकु हेॾे वेंदो, 5 टिका 15। 15 ते बि 3 जी टेबल वेंदी आहे, 5 टिका 15। अचो 5 जी टेबल हणूं, 1 5 5। छा करिणो आहे? जंहिंजी टेबल पढ़ो था उहो हिते वंड वांगुरु हिते टाइम्स लिखंदव जेतिरा दफ़ा पढ़ो था, ऐं उन खां पोइ साॻे तरीक़े सां वरी उन अंग खे चेक करे हिते जेको अंग पढ़ो था, जंहिंसां वंड कयो था, उहो हिते जेतिरा दफ़ा पढ़ो था हिते। इहो तव्हांखे ज़हन में रखिणो आहे। तेसि ताईं हिनखे हलाइणो आहे जेसि ताईं असांखे जवाबु हिकु नथो अचे। हाणे चऊं था त हिन जा प्राइम फैक्टर छा आहिनि? 2 3 3 5। हाणे हे असांखे हिन जा प्राइम फैक्टर्स मिली विया, यानी 2 3 5। ज़ाहिरी ॻाल्हि आहे 3 2 दफ़ा त असां काउंट कोन कंदासीं, पर हिते तव्हांखे ज़रूरु लिखणा आहिनि। छो त अगरि तव्हां हे 3 हितां गुम कंदव ऐं ज़रब कंदव त 90 जवाबु न ईंदो। हिते लिखिणो आहे, पर तव्हां ॿुधाए सघो था त 90 जा प्राइम फैक्टर आहिनि 2 3 5। 3 खे रिपीट न कंदो, छो त 3 त हिकु ई आहे न। बाक़ी हे प्रोसेस में तव्हां हिते ज़रूरु लिखंदव त जीअं तव्हां मल्टीप्लाई कयो त हिते 90 जवाबु पूरो अचे। असां टियों एग्ज़ाम्पल बि कयोसीं त जीअं प्राइम फैक्टर जो डिवीजन मेथड सही नमूने सम्झी सघूं। हाणे हलूं था टी मेथड, ॾाढो इंट्रस्टिंग आहे, नंढो टॉपिक आहे, अचो त हुनखे कवर कयूं। हाणे असांखे हिकिड़ो अंग मिले थो जंहिंखे चवनि था त हिन जा प्राइम फैक्टर्स मालूम कयो, पर टी वारे मेथड सां। हाणे टी मेथड कीअं ठहंदो आहे? असां सभ खां पहिरियों हिनखे सर्किल ॾींदा आहियूं ऐं हिनखे 2 टुकड़नि में विराईंदा आहियूं। 40 खे 2 टुकड़नि में विराइणो आहे। कहिड़नि में? मिसाल मां विरायां थो 2 में ऐं 20 में, यानी अहिड़ा 2 अंग लिखणा आहिनि असांखे जिन खे ज़रब कयूं त जवाबु 40 अचे।
ॿ 40 ऐं असां हिनखे 2 टुकरनि में विरायोसीं 2 ऐं 20 में। ओके, हाणे हिनखे वधीक असां डिवाइड करे सघूं था न, हे प्राइम फैक्टर आहे। अचूं था हिनखे 2 टुकरनि में विराए सघिजे थो छो त कंपोज़िट नंबर आहे। अगरि मां 2 ऐं 10 लिखां त हाणे तव्हां भले हिननि खे सर्किल ॾियो, टी हीअं ठाहींदा वेंदा आहिनि। वरी ॾिसो हिते ब्रेक लॻी वई असांजी, वरी हिनखे अञा टोड़े सघिजे थो घणनि में, 2 ऐं 5 में। हीअ टी तेसि ताईं हलंदी वेंदी आहे जेसि ताईं को नंबर भॼंदो अचे, ऐं मतिलबु कंपोज़िट ईंदो त टुटंदो, कंपोज़िट ईंदो त टुटंदो। बाक़ी प्राइम ॾिसो वधीक कोन थो टुटे, वधीक उहो ब्रेक ई नथो थिए। हाणे असांखे ख़बर पई जाते असांजो प्राइम नंबर अची बंदि थी वञनि, हाणे हे बि न टुटंदो, हे बि न टुटंदो, यानी वधीक इहो धार न थींदो। इन जे करे असां हिते ब्रेक ॾेई चवंदासीं हिन जा प्राइम फैक्टर आहिनि 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 5। अगरि तव्हां हिन जो डिवीजन मेथड में कढंदव त 2 जी टेबल आहे, अधु कयोसि, हिनखे बि अधु कयो, हिनखे बि अधु कयो, आख़िर में 5 खणो त 3 दफ़ा 2 ऐं 1 दफ़ो 5, 3 दफ़ा 2 1 दफ़ो 5। तव्हां हीअं कढो या हीअं कढो। अच्छा, हितां सिर्फ़ु नोट कंहिंखे करिणो आहे जेके जेके प्राइम आहिनि, ठीकु आहे। हाणे असांखे ख़बर पई त हे 40 जा प्राइम नंबर आहिनि। तव्हां जॾहिं हिननि खे ज़रब कंदव 2 4 2 चौंक 8 8 5 40, हे तव्हांजो जवाबु निकिरी आयो। टी में छा करिणो आहे, वंस अगेन आई एम गोइंग टू रिपीट दैट, त उन नंबर खे 2 हिसनि में विरायो, अहिड़नि 2 हिसनि में विरायो त उन्हनि 2 हिसनि खे ज़रब कयो त उहो नंबर पाण निकिरी अचे। ईअं बि न आहे त एवं ई पंहिंजी मर्ज़ीअ ते हुनखे धार करिणो आहे त जेको आहे 25 हिनखे थो ॾियां, 15 हिनखे थो ॾियां, मतिलबु इनखे ईअं थो अधु कयां, ईअं अधु न आहे करिणो। यानी अहिड़ा 2 अंग मालूम करिणा आहिनि जिन खे ज़रब कयूं त जवाबु वापसि असांखे 40 मिले। हाणे जॾहिं असां फैक्टर्स पढ़ी विया आहियूं, हाणे असां मल्टीपल्स खे ॾिसंदासीं। मल्टीपल छा खे चइबो आहे? मल्टीपल कंहिं बि अंग जो कहिड़ो थींदो आहे? मिसाल कीअं 1 2 2 2 2 4, इहो मां हाणे ब्रेक ॾेई छो थो पढ़ां, इहो तव्हांखे बाद में अंदाज़ो ईंदो। 3 2 6। तव्हां ॾिठो आहे त मां हिते 2 अंग रिपीट थो कयां। ॾिसो, असां टेबल्स पढ़ंदा आहियूं न डेली लाइफ में, असां नंढनि ॿारनि खे बि पढ़ाईंदा आहियूं, पाण बि पढ़ंदा आहियूं। यानी 1 2 2 2 4, यानी जंहिं अंग खे साॻे अंग खे तव्हां जॾहिं मुख़्तलिफ़ अंगनि सां ज़रब कयो, जेको जवाबु अचे थो उहो उन अंग जो मल्टीपल आहे। हाणे मां रिपीट कयां थो हिनखे। मिसाल अगरि मां तव्हांखे चवां थो 3 जा मल्टीपल्स कढो, हाणे 3 सां फ़र्ज़ु कयो तव्हां 2 ज़रब कयो था, 2 × 6। तव्हां घणनि सां ज़रब कयो आहे? 2 खे 3 सां, त 6 कंहिंजो मल्टीपल आहे? हिन जो। अचो 4 खे ज़रब कयो 3 सां, 4 × 12। ॾिसो असां अंगु साॻियो खयो आहे, हेॾो नंबर मटाईंदा था अचूं। यानी जेको साॻियो अंगु तव्हां खणंदा अचो था ऐं हुन सां ॿिया अंग ज़रब कंदा अचो था, जेको जवाबु ईंदो उहो असां हुनखे चवंदा आहियूं अंग जो मल्टीपल आहे। मां तव्हांखे सम्झाए सघियो आहियां त इहो ईअं ई आहे त असां जेको खोड़ा पढ़ंदा आहियूं, यानी 1 छका 6 2 छका 12 3 छका 18 छका छका छका, यानी ॾिसो 1 खां वठी हेॾो 9 अंग खणंदा आहियूं, हेॾे 6 साॻा खणंदा आहियूं। जेको ज़रब में जवाबु ईंदो आहे, इहे सभु जा सभु मल्टीपल्स हूंदा आहिनि कंहिंजा, शयुनि जा। अगरि असां 5 जी टेबल पढ़ूं था त 5 घणा दफ़ा लिखियल हूंदा आहिनि, इलाही दफ़ा लिखियल हूंदा आहिनि, ऐं हर रंग उन 5 सां ज़रब थी जवाब में वेंदो आहे। जेके असां टेबल्स पढ़ंदा आहियूं आमतौर ते, त उहे असां छा कंदा आहियूं, असल में उन अंग जा मल्टीपल्स कढंदा आहियूं। ईअं ई आहे, मां तव्हांखे चवां थो त बाबा जेके 5 आहिनि, इन जा घटि में घटि मूंखे 4 मल्टीपल्स कढी ॾियो। 16 आहे। कीअं? उन 5 खे किन बि 4 अंगनि सां ज़रब कयो, जेको जवाबु ईंदो उहो 5 जो मल्टीपल हूंदो। मिसाल कीअं? 5 लिखो, लिखियव 4 दफ़ा 5। हाणे हिन ते मुख़्तलिफ़ अंग लिखो, 3 2 4 6, इनखे ज़रब कयो। हाणे जेके हेॾां जवाब निकिरंदा न, इहे सभु 5 जा मल्टीपल हूंदा। 5 × 15 मल्टीपल आहे 5 जो, 2 5 10, इहो बि मल्टीपल आहे 5 जो, 5 चौंक 20, इहो बि मल्टीपल आहे 5 जो, 6 5 30, इहो बि मल्टीपल आहे 5 जो। यानी जेको जवाबु अचे असां हुनखे मल्टीपल्स में काउंट कयूं। इन जी ॿी का बि फिलॉसॉफी न आहे, तमामु ईज़ी हिकिड़ो नंढिड़ो टॉपिक आहे। बसि त तव्हांखे कोई बि चवे थो 3 जा मल्टीपल कढी ॾियो, 10 जा कढी ॾियो, 10 जेतिरा दफ़ा चएव थो न, मिसाल चएव थो 10 जा 5 मल्टीपल कढी ॾियो, 5 दफ़ा 10 लिखो ऐं 10 सां मुख़्तलिफ़ अंग ज़रब कयो, जेको जवाबु ईंदो उहो 10 जा मल्टीपल्स हूंदा। सो हे हुयो असांजो टॉपिक मल्टीपल्स। हाणे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि जो त अंदाज़ो थी वियो हूंदो त पोयां क्लास अॻियनि क्लासनि खे हाणे सपोर्ट था कनि,
मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुमि त तव्हां पंहिंजो नोटबुक ठाहियो ऐं हर क्लास खे 1 खां 2 दफ़ा ॾिसो त जीअं उहा टॉपिक तव्हांजे ज़हन नशीन थी वञे, उनजी प्रैक्टिस कयो। सो हाणे तव्हांजे साम्हूं फैक्टर्स जी बि एक्सरसाइज़ हूंदी, उनखे हल कयो, नोटबुक ते हिन जूं पॉइंट्स नोट कयो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नई क्लास में, तेसिताईं गॾु हुजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।